मुल्क जे अंदरि तबाही थी आहे, मुआशी सियासी तव्हांजे साम्हूं हिकिड़ो तजुर्बो इमरान ख़ान जो थियो, छा उन मां न सिखियो वियो आहे त वरी नवाज़ शरीफ़ वारो तजुर्बो कयो थो वञे? ॾिसो, इहो बिल्कुलु ग़लति आहे कि जेके तजुर्बा कया था वञनि या जेको बि मुल्क लाइ हाञेकार साबित थिए थो, त नवाज़ शरीफ़ इहो सॉरी इमरान ख़ान, तव्हां पाण ॾिठो त जॾहिं उनखे अरिड़हं 2018 में जेकी इलेक्शन थी त उनखे बि ईअं अहिड़े नमूने सां लॉन्च कयो वियो जेको उन्हनि खे ई गले ॻीचे में पियो। इहो बिल्कुलु ग़लति आहे, ईअं न हुजणु घुरिजे। ओड़े नमूने सां हीअ थिए पियो। असां था चऊं भाई इलेक्शन थिए, जेको खटे जेको अचे उहो शहनशाह, जेको न खटे उहो बादी ॻाल्हि आहे। जेकॾहिं तव्हां कंहिंखे विहारींदव, जंहिंखे मिसलन तव्हांजो कोई बि एंकर हुजे, को टीवीअ ते अची विहारनि कोई बि कंहिं माण्हूअ खे, त उहो उनखे ख़बर ई कोन्हे त कीअं हलाइबी आहे, टीवीअ खे कीअं एंकर कीअं कबी आहे। त ओड़े नमूने सां जेकॾहिं सियासत में तव्हां हिकिड़े क्रिकेट वारे माण्हूअ खे या हिकिड़े अहिड़े माण्हूअ खे तव्हां खणी ईंदव त ज़ाहिर आहे मुल्क तकलीफ़ में ईंदो न। हाणे मुल्क तकलीफ़ में थो अचे त माना पाकिस्तान जो आवाम तकलीफ़ में थो अचे न। इहो कॾहिं थियो आहे? एॾो वॾो डॉलर जो जेको आहे सो एॾो वॾो महांगाई, एॾो वॾो माण्हू परेशान, एॾो वॾो मुल्क में जेकी मतिलबु ईअं लॻो पिया ॼणो रकाज़ घुमी वियो आहे। त अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं थियनि थियूं। असीं चाहियूं था त मुल्क हुजे, मुल्क मज़बूत हुजे, त असीं सभु आहियूं। ऐं अलाह करे हिन मुल्क खे एतिरियूं ख़ुशियूं मिलनि, हिन मुल्क जे माण्हुनि खे एतिरियूं ख़ुशियूं मिलनि जो माण्हू तरक़ी करे अॻिते वधे ऐं किथे बि का गुंजाइश न हुजे ऐं मुल्क जा माण्हू ऐं मुल्क ख़ुशियुनि सां मालामाल हुजे। सो उन जे करे तॾहिं थी सघे थो जॾहिं तव्हां इलेक्शन फेयर एंड फ्री, उहो ई माण्हू उन जा वेठा हूंदा, माण्हुनि खे तव्हां अञा हू थियो कोन्हे PTI जे, त उन जे करे त उहो ई साॻी सिचुएशन थींदी। जेकॾहिं उहा ई इलेक्शन थिए थी त मूंखे नथो लॻे त इहा एतिरी का कंटिन्यू 5 साल जा, मूंखे लॻे थो हार्डली 7 महीना 10 महीना 12 महीना ऐं साल 2 सालनि खां वधीक मूंखे नज़र नथी अचे अगरि ईअं थियो त। मैंडेट ॾिसो न, जॾहिं मैंडेट को खणी थो अचे, आवाम दिलि सां उनखे वोट थो करे, त उहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी पाइदार ऐं फलदार आहे उहा शइ। जेकॾहिं ईअं कंहिंखे ज़बरदस्ती मां तव्हांखे विहारियां या साईं खे विहारियां, त इहो बिल्कुलु उबतड़ थींदो। ऐं मूंखे जेको लॻे थो हिन वक़्तु नओं चहिरो हुजे उहो बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब ई थी थो। पुराणनि खे तव्हां केतिरो आज़माईंदव, केतिरो अॻिते खणी वेंदव? उन्हनि खे तव्हां हिकिड़ो दफ़ो आज़मायो, ॿियो दफ़ो आज़मायो, टियों दफ़ो आज़मायो, हाणे चोथों दफ़ो तव्हां उन्हनि खे कीअं पिया आज़मायो? आज़मायो नए चहिरे खे, जीअं बिलावल भुट्टो साहिबु आहे, ऐं तव्हां उनखे अॻिते आणियो त इनशाला मुल्क तरक़ी कंदो ऐं मुल्क खे अॻिते वठी ईंदो। ॾिसो त 6-15 महीननि में वज़ीर ख़ारजा हुयो, तव्हां पाण ॾिसो त केॾो मुल्क हर दुनिया में वियो ऐं जेको कोई न वेंदो, ऐं इंडिया जहिड़े मुल्क खे बि उतां वञी वियो। हालांकि हुननि सिक्योरिटी कोन ॾिनी, हुननि उहा रेस्पॉन्स, पर बिलावल भुट्टो वियो ऐं उते हुननि खे ललकारियो।